अली रज़ा चन्ना एडवोकेट जनरल सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट बार शहीद बेनज़ीराबाद जो तव्हांजे सवाल जो जवाब इहो आहे त फलाही तंज़ीमूं NGOs जेके आहिनि अॼुकल्ह ॾाढो मिसयूज़ पियो इन कम जो थिए NGOs जो कमु आहे ऐं आवाम जी फलाह लाइ बहबूद लाइ कमु करणु ग़रीबनि जी हेल्प करणु मदद करणु। बाक़ी रही ॻाल्हि सूद जो कारोबार हूअं ई गैर आइनी गैर क़ानूनी कमु आहे ऐं असांजे मुल्क में जेको आहे सो इहो ऐं शरई तौर ते बि नाजाइज़ आहे ऐं कंहिं बि NGO खे क़ानूनी तरीक़े सां इहो न आहे त ग़रीब माण्हुनि खे कर्ज़ ॾेई उन्हनि खे जेको आहे सो ब्लैकमेल कयो वञे या उन्हनि खां तंग कयो वञे उन्हनि खे सख़्ती कयो वञे ॿधायो वञे। इहो NGOs जो कमु न आहे, इहो बैंकिंग जो कमु आहे, बैंकिंग सेक्टर जो कमु आहे, उहो बैंकिंग वारा कनि। बाक़ी NGOs जो प्रॉपर जेको लीगल कमु आहे त उहो आवाम जी ऐं ग़रीबनि जी फलाह ऐं बहबूद करण जो कमु हूंदो आहे। जेकॾहिं अहिड़ो कुझु कनि था त हिननि जो लाइसेंस या हिननि जो इदारे खे ख़तमु करण जे लाइ क़ानूनी घुर्जूं कीअं थींदियूं? क़ानूनी घुर्जूं इहो आहे त सोशल वेलफेयर जो जेको मिनिस्ट्री आहे सोशल वेलफेयर जी अगरि को अहिड़ो इदारो को अहिड़ी NGO अहिड़ी गैर क़ानूनी सरगर्मी में मुलविस आहे त हुनजे ख़िलाफ़ु हुनखे एप्लीकेशन ॾेई हुनजी रजिस्ट्रेशन जेका आहे कैंसिल कराए सघिजे थी। इहो ऑप्शन आहे। अगरि को बि अहिड़ो इदारो अगरि को गैर क़ानूनी तरीक़े सां NGO जे नाले ते ग़लति कमु करे थो, व्याज जो कमु करे थो, सूद जो करे थो त इहो उन जो हल इहो ई आहे त हुनखे सोशल वेलफेयर जे इदारे जे तरफ़ां हुनखे रजिस्ट्रेशन हुनजी कैंसिल कराए सघिजे थी।